पुट भूरा काल आऊं वई हुयसि सदोरी जे घरे। पोइ कोजाड़ो थियो अम्मा वाई हूंदी है। पुट सदोरी जी धी अहिड़ी त मलूक आहे जो ॻाल्हि खणी छॾे ॾे। अम्मा मलूक आहे त पोइ आओ कोजाड़ो क्या? आऊं न तोह जे लाइ सूमल जो संग घुरी आई आहियां। ऐं हा हुनी त मूंखे आसरो बि ॾिनो आहे। अम्मा तूं हिन आसरे मंझि न रहिजांइ। आउं सूमल सां विहांउ कंदुसि। पुट भूरा जॾहिं सूमल खे ॾिसंदे न त सभई ॻाल्हियूं विसरी वेंदई। अम्मा सोमल हुजे या मूमल मूंखे कंहिं जी ज़रूरत किन्हे। मुंहिंजी फ़क़त तोरा ई आहे। तूं रुगो हेको भेरो सूमल खे ॾिस त सही। सुरई सूमल जी मां दा पाणी भरे। अम्मा हरिया भरिया तूं मौज जे पोयां कोजाड़े लाइ पई आहे। पुट आऊं त तुंहिंजी माउ आहियां। आऊं त तुंहिंजो घर थी ठाहियां। अम्मा खुदा जे वास्ते मौज जी जिंद छॾ। चङो पुट हियार त घोरियो ख़बर पइजी वेंदई। अचो 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 मुझा जोधा जवानो। तव्हां वाह जो कम करे ॾेखारियो। असल दिल खुश करे छॾियो। ए कीअं थो भाई राणा खान? अॼु मुड़सियारो कम करे ॾेखारे अथव। ओ ईअं इते रखीस ऐं शाबाश। ए राणा खान ए काको पटेल ईअं न समझे ते राणे खान असांजो पलाद कोन कयो। आओ राणा खान ई काको पटेल के ॾींहं पियो यादि कंदो। ए राणा खान ए हमरा जी एड़ी खिदमत चाकरी कई आहे जे वञी पुठा सेकाईंदा। ओ ईअं हिते रखो न। ईअं करे ॾेखारियो। अहिड़ो कमु कयो अथव वाह वाह। ईअं ई आईंदा अहिड़ो कमु कयो त दुश्मन खे हिन तरफ़ अख खणण जी जुर्रत ई न थिए। ए राणा खान ए जेकॾहिं उनखे नक चप हूंदो त पां खाना पासो कंदा। कांबू अहिड़नि माण्हुनि खे नक लहण जो अरमान थींदो ई न आहे। उन करे तव्हांखे होशियार रहणो पवंदो। ए राणा खान ए सिलूड़े वारा गच ॾींहं हलण जहिड़ा बि किन्हे। ए हमरा खे थोरो सटको सर सची वियो आहे। बाबा अवां जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे पर उन्हनि जी नाकामी तव्हां ख़बर आहे हाणे चने सिर खे इन ॻाल्हि जी केॾी तकलीफ़ पहुती हूंदी। हुनजो हींअर हाउ फाटंदो हूंदो। हीअं बबकियूं हणंदो हूंदो फतकंदो हूंदो पंहिंजे बंगले में। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।